चीफ जस्टिस यहया अफरीदी की सदारत हेठ सुप्रीम कोर्ट जो पहिरियों फुल कोर्ट इजलास समूरन जजिस शिरकत कई। अल्तवा में पहल केस उकलाइण लाइ तजवीज़ूं पेश। जारी थियल पधराई मूजिब फुल कोर्ट इजलास में समूरन जजिस शिरकत कई। जस्टिस मंसूर अली शाह उमरे की अदायगी लाइ सऊदी अरब में हुजण सबब वीडियो लिंक ज़रिए शरीक थियो। इजलास में सुप्रीम कोर्ट की कारकर्दगी, केस बैग लॉक खत्म करण और अदालती कार्रवाई वधीक बेहतर बणाइण बाबत ॻाल्हियूं थियूं। जस्टिस मंसूर अली शाह केस मैनेजमेंट प्लान पेश कियो। प्लान में मयार वाज़े करण और समूरन क़िस्मनि के केसिस के असरायती इंतजाम लाइ IT जो इस्तेमाल शामिल। केस मैनेजमेंट प्लान जो जायज़ो वठंदे जजिस मुख़्तलिफ़ हिकमत अमलिन ते गौर कयो। फौजदारी और ॿिया केस जल्द उकलाइण लाइ मखसूस 2 और 3 रुकनी बेंचिस हवाले करण की तजवीज़। क़ौमी असेंबली के स्पीकर जुडिशल कमीशन लाइ हुकूमत और अपोजिशन का नाला घुरी वरता। हुकूमत और मुखालिफ धुर जा 2 मेंबर जुडिशल कमीशन जा मेंबर मुक़रर थींदा। PTI भी बाज़ाब्ता तौर जुडिशल कमीशन जो हिस्सो बणजण जो फ़ैसिलो करे वरितो। पार्लियामेंट के 2 ऐवाननि मां मेंबर नामज़द करण ते इत्तफ़ाक़। PTI जे सियासी कमेटी के ख़ुसूसी इजलास में जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जो हिस्सो बणजण की मंजूरी ॾिनी वई। 2 मेंबर्स के नालन की मंजूरी PTI बानी ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां 27 आइनी तरमीम वारे मामले ते ख़ुसूसी पार्लियामानी कमेटी के बरक़रार रखण जो फ़ैसिलो। 27 आइनी तरमीम बाबत हतमी फ़ैसिलो पार्लियामानी कमेटी कंदी। कुर्सी शाह कमेटी जो सरबराह रहंदो। हुकूमती ज़रियनि मूजिब 27 तरमीम बाबत नवाज़ लीग और PP विच में मुशावरत थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे सऊदी अरब के सरकारी दौरे ते वेंदो। काबीना जा अहम मेंबर भी वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। परॾेही तर्जुमान मूजिब वज़ीर आज़म रियाद में थींदड़ फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव के 8 एडिशन में भी शिरकत कंदो। सिंध हुकूमत सिंधु दरिया मां केनाल कढण वारो फ़ैसिलो फौरी तौर वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंधुअ ते केनाल अॾण वारे मंसूबे की सख़्ती सां मुखालफ़त करियूं था। वफ़ाक़ खे ख़त लिखियो आहे, मुतालबो करियूं था त फ़ैसिलो वापस वरितो वञे। इरसा के ग़लत फ़ैसिले ख़िलाफ़ गॾियल मुफ़ादन वारे काउंसिल में विया आहियूं। सिंध के मुफ़ादन ते का भी सौदेबाज़ी न कई वेंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त 26 आइनी तरमीम में का भी ख़राबी नज़र नथी अचे। 27 आइनी तरमीम अचण बाबत ॼाण नाहे। आइन मां हाणे निगरान हुकूमत जी शिक ख़त्म करणी पवंदी। समूरी दुनिया में हाणे किथे भी निगरान हुकूमतन जो तस्वर नाहे रहियो। PTI मखसूस सीटन वारे फ़ैसिले ते अमलदारमंद न थियण ते इलेक्शन कमीशन खिलाफ तौहीन अदालत की दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। वकील सलमान अकरम राजा पारां सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख्वास्त में इलेक्शन कमीशन के धुर बणाए वियो। दरख्वास्त में अदालती फ़ैसिले ते फौरी अमल कराइण की इस्तदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पोलियो खिलाफ मुहिम की 3rd पार्टी का ऑडिट कराइण की हिदायत करे छॾी। पोलियो बाबत आला सतही इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क के जल्द पोलियो का पाक कंदासीं। पोलियो के खात्मे लाइ हुकूमती कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। सेहत खाते जूं टीमूं पोलियो मुतासर इलाइक़नि जो दौरो कनि। मंशियात एक वडी लानत और उन खिलाफ क्रैक डाउन वडो जहाद है। नौजवान नस्ल के बचाइणो है। नए कानून तहत मंशियात खिलाफ असांजी टीम इस्लामाबाद में भी कार्रवाई कर सके थी। सीनियर वजीर शर्जील इनाम जो सिंध असेंबली के इजलास के खिताब।
शर्जील मेमन चयो त रेंजर्स, एक्साइज पुलिस ऐं सिंध पुलिस हिक पेज ते आहिनि। क्रिस्टल ऐं आइस जे इस्तेमाल सां इंसान हैवान बणिजी वञे थो। अहिड़ो नशो कंदड़ हिक नौजवान जे माउ चयो त हिन खे गोली हणो, न त ही असांखे मारे छॾींदो। इस्लामाबाद पुलिस ईमान मज़ारी ऐं संदसि मुड़िस खे गिरफ़्तार करे वरितो। ईमान मज़ारी खे सरकारी कम में रंडक विझण ऐं पुलिस एहलकारनि खे धमकी ॾियण जे इल्ज़ाम हेठि मुड़िस समेत गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही ख़िलाफ़ केस बि दाख़िल। सॼे मुल्क में पोलियो खां बचाव वारी मुहिम शुरू थी वई। मुहिम दौरान 4.5 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पिया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जे हिक स्कूल में ॿारनि खे फुड़ा पियारे सिंध में पोलियो खां बचाव वारी मुहिम जी शुरूआत कई वई। रतो दौरो वेझो ॻोठ लाशारी में हिक शख़्स खे क़तल करण बाद गुज ॻोह में लाश दफ़नाइण जो इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार तारिक लाशारी ऐं संदसि भेण एतराफ़ कयो आहे त इन्हनि पंहिंजे चाचे राजा लाशारी खे ॾाटरे सां कुही क़तल करण बाद संदसि मड़ घर अंदरि पूरे छॾियो आहे। मक़तूल जो लाश कढाइण लाइ अदालत खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी। मलीर जे इलाइक़े बेस कॉलोनी में माठ जी भित किरण सबबि डॉक्टर समेत 2 ॼणा दॿिजी फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। फौतनि जी सुञाणप सिटी अस्पताल जे डॉक्टर रसूल बख्श अबड़ो ऐं रिटायर इंस्पेक्टर खादिम लाशारी तौर कई वई। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान वाइट बॉल टीम जे हेड कोच गैरी क्रिस्टन इस्तीफ़ा ॾेई छॾी। पीसीबी सां इख़्तिलाफ़नि खां पोइ गैरी क्रिस्टन उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। पीसीबी गैरी क्रिस्टन जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। जिन्सन गैलेक्सी खे वाइट बॉल टीम जो हेड कोच मुक़ररु कयो। ईरान पारां इसराइली हमले जो जवाब ॾियण लाइ समूरा दस्तियाब वसीला इस्तेमाल करण जो ऐलान। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त इसराइल जहिड़ी रीति हमलो कयो आहे, जवाब बि ओड़ो ई हूंदो। गुज़िरियल ॾींहुं ईरानी सुप्रीम लीडर बि चयो त लॻे थो त इसराइल ईरानी अवाम जी ताक़त ऐं अज़म खे सम्झी न सघियो आहे, खेनि सम्झाइणो पवंदो। सऊदी अरब पंहिंजी न्यूम शहर सां लाॻापियल ॿेट खे जल्द सियाहनि लाइ खुलण जो ऐलान करे छॾियो। 200 एकड़नि ते पखिड़ियल संदाला ॿेट ते रोज़ानो 2400 खां वधीक माण्हुनि जी आमद। सऊदी अरब मीडिया मूजिबि हिन ॿेट ते 12 ई महीना मौसम खुशगवार हूंदी आहे। ॿेट ते रिवर्स याट क्लब ऐं ॿियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। ऐं हॉलीवुड हॉरर मूवी दी रेड जो नओं ट्रेलर जारी। ख़ौफ़ ऐं दहशत ते ॿधल फिल्म 31 अक्टूबर ते ऑस्ट्रेलिया समेत ॿियनि मुल्कनि जे सिनेमाघरनि में रिलीज़ कई वेंदी।